रूह में या हुसैन, साग साग में या हुसैन, साग साग में या हुसैन। अली के में आए जो काबिल को हर मिसरा ते तवज्जो ॾींदा काबिल को मिसरा अली बिस्मिल्लाह अली बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह हुसैन। आई पुछते लगी देर हां पूरा कुरान वाली का जॾहिं नबी ख़ुदा पुछते रसूल मौला हुसैन सरकार पुछते रखनि त पोयां जेके सहाबा हुआ त घणे सजदा पुछनि त छा ॾिसनि मौला हुसैन, या हुसैन वॾो किलो कनि, वॾो या हुसैन वॾो किलो कनि त शायर छा थो लिखे न मिसरा में नबी सजदे में नबी सजदे सजदा गाह में या हुसैन, सजदा गाह में या हुसैन, सजदा गाह में या हुसैन। ऐं मोमिन खे हिन तरह खपे चई मौला हुसैन ना हुजे मौला हुसैन असीं चई हिन असांखे पई त शायदि के छो मां जन्नत घुरा छो मां जन्नत घुरा मुंहिंजी चाह में या हुसैन, मुंहिंजी चाह में या हुसैन, मुंहिंजी चाह में हिकिड़े ॾींहं में अलैहिस्सलाम त पहिरीं यज़ीद जो सिपह सालार हो पर जॾहिं मौला का माफ़ी करण आयो आहे त उन खां पोइ शायदि छा थो लिखे हुर ख़ुशी ख़ुशी वियो हुर ख़ुशी ख़ुशी वियो कत्लगाह में या मोहम्मद माशरा दाद में जो साकी तो वाह वाह बच्चों वाह 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 ले वाह वाह ने दूसरा शायर चाहिए खुश थी मोमिन करे खुश थी मोमिन करे वाह वाह मेरा हुसैन, वाह करबला दर्सगा करबला दर्सगा दर्सगा मेरा हुसैन, दर्सगा मेरा हुसैन, दर्सगा मुंहिंजी नाया
मुझी ना